बाक़ी मां गुलामी न कंदसि। जेकॾहिं मुंहिंजो रिश्तो फिज़ा सां न थियो बाबा साईं उहा मास्तरियाणी इम्तिहान ॾेई एएसपी थी वई थी। पोइ तूं ऐं फिज़ा न हूंदो। जे मां नौकरी कंदसि त इज़त ई नफ़्स सां कंदसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, टियों टीज़र रिलीज़ थी चुको है चंद्र ग्रहण ड्रामे जो। हाणे बाक़ी रही ॻाल्हि तारीख़ जी, कहिड़ी तारीख़ ते चंद्र ग्रहण जी पहिरीं एपिसोड हलंदी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं इन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट दोस्तों, जंहिंमें साईं निसार शाह विलन जो किरदारु अदा कयो आहे, मज्जू लाड़ हिकु शैतान जो किरदारु अदा कयो आहे ऐं रिमिशा शहज़ादी हिकु मस्तराणी यानी हिकु हीरोइन जो किरदारु अदा कयो आहे। अहिड़े हिसाब सां वासगुल इन में हीरो आहे। काफ़ी बहितरीन अदाकार तव्हांखे लगातार असां अपडेट ॾींदा अचूं था दोस्तों। हिन जो टियों टीज़र भी रिलीज़ थी चुको आहे। तव्हांखे असां ॿुधायोसीं 3 टीज़र जॾहिं पूरा थींदा उन खां पोइ दोस्तों पुरमो ईंदो, पुरमो आख़िरी ईंदो जंहिंमें नालो ॾेखारियो वेंदो। फ़िलहालु तव्हांखे उन नालो नाहे ॿुधायो, असां तव्हांखे अॻे ॿुधाए छॾियो आहे। हिन जो नालो चंद्र ग्रहण आहे। हाणे जेको पुरमो ईंदो, पुरमो में नालो ऐं तारीख़ ॾिनी वेंदी त कहिड़े ॾींहुं हलंदो ऐं हिन ड्रामे जो नालो छा आहे उहो तव्हांखे हू ॿुधाईंदा, लेकिन असां तव्हांखे अॻे ॿुधाए छॾियोसीं ऐं उन तारीख़ ते पोइ हलायो वेंदो। थी सघे थो नेक्स्ट जेको आहे हफ़्ते नेक्स्ट वीकली में इहो ड्रामो हलायो वञे। बहितरीनु ड्रामो आहे, ड्रामो बिल्कुलु तयारु आहे, ज़बरदस्त आहे। साईं निसार शाह जंहिंमें गुंडे ऐं विलन जो किरदारु अदा कयो आहे ऐं शौक़ अखियुनि सां जेको आहे धमकाईंदो आहे। लाइक कंदा, वीडियो खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।